अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु राति मां जेको आहे कोहिस्तानी बिरादरी इतिहाद जे हिकिड़े तमामु वॾे अदबी मेड़ाके में शिरकत कई ऐं जंहिंजूं तव्हां SBT TV चैनल जेको मुंहिंजो आहे जिते ही बि तव्हां ॾिसी रहिया आहियो उहा ते तव्हांखे सभु मूवी मिली वेंदी कुझु प्रोग्राम जो। ऐं मां अॼु हिते इहो थो ॿुधाइणु चाहियां त हीउ प्रोग्राम एॾो लाजवाबु हुयो जो मुंहिंजे तसवुरनि खां बि ॿाहिरि हुयो, छो त कोहिस्तानी इलाइक़ो जिते न कोई सही तरह होटल आहे, न कोई सही तरह कोई वसव आहे, न वरी एॾो कोई हिते सहूलियतूं आहिनि। उते एॾा हज़ारनि माण्हुनि जी तादाद में तक़रीबन को 10,000 खां वधीक माण्हू हूंदा, उहे अचनि शरीक थियनि ऐं तमामु वॾियूं कराची खां वठी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ज़िलनि ऐं तालुकनि में पहुतल माण्हू ऐं एॾे हिकिड़े झंगल में जिते हर माण्हूअ खे पाणी पीअण जूं बोतलूं ऐं मानी खाराई वई हुई। मानी बि मां सम्झां थो कोई माण्हू पंहिंजी शादीअ में बि शायदि एतिरी मानी माण्हुनि खे पहुचाए सघे फ्री में। इन खां अलावा देरि सां वरी मानी खां पोइ राति जो 1 बजे वरी सूप सभिनी खे पीआरे पियो, फर्दनि हिकु माण्हू ॾे अची करे हिकु माण्हू खे पाणी जूं बोतलूं, हिकु माण्हू ताईं रसाई रखणु, हिकु माण्हू सां मिलणु। ऐं इहा एॾी वॾी कमु जेको आहे हिन कोहिस्तानी जेकी बिरादरियूं आहिनि उन्हनि कयूं, जंहिंजो अॻुवाण डॉक्टर लखमीर पालारी आहे। ऐं मां जस्तो ॾियां डॉक्टर लखमीर पालारी खे त जंहिं एॾी वॾी हिकिड़ी झंग में पसमानदा इलाइक़े में एॾो वॾो जेको आहे कमु ऐं प्रोग्राम करे ॾेखारियो आहे। ऐं मूंखे उनजे वीहनि मां, उनजे ज़हन मां, उनजी जिदोजहद मां इहो बि साबित थिए थो त हिकिड़ो माण्हू कीअं न एॾा वॾा प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करे सघे थो। मां सम्झां थो 10,000 जे क़रीब माण्हू हुया ऐं 10,000 माण्हुनि जी मानीअ जो बंदोबस्तु वॾे डिसिप्लिन सां ऐं वॾो बुरदबार तरीक़े सां, माना कंहिं बि क़िस्म जी काई ख़राबी कोन, कंहिं बि क़िस्म जी काई खोट कोन, कंहिं बि क़िस्म जी काई शिकायत कोन। ऐं आख़िर ताईं जॾहिं असां वञी तक़रीबन 1000 जे क़रीब या 500 खां मथे माण्हू जे क़रीब वञी बचियासीं राति जो पोणे तक़रीबन 3 बजे धारा, त ओसी ताईं बार बार ऐलान कंदा रहिया त कंहिं बि माण्हू खे कंहिं बि क़िस्म जी मानी न मिली आहे, का बि तकलीफ़ थी आहे त मूंखे ॿुधाए त मां उहो जेको आहे सो माज़रत बि कजे ऐं उनजो बंदोबस्तु बि मां करे वठां। सो एॾा वॾा प्रोग्राम अरेंज करणु कोई आम माण्हूअ जो कमु न आहे। मां त सक़ाफ़त खाते खां वठी ऐं मुख़्तलिफ़ कम्यूनिटी जेके अदबी वॾा सिंध जा प्रोग्राम उन्हनि खे अटेंड कयो आहे, सचल जे मेले खे अटेंड कयो आहे। कंहिंखे पाणी न मिलंदो आहे, कंहिंखे मानी न मिलंदी आहे, हालांकि हूंदा बि टोटल मां सम्झां थो 200 माण्हू बि कोन हुआ, पर कंहिंखे फ्रूट कोन मिली सघंदो आहे रोज़नि जे महीने में ऐं कंहिंखे पाणी न मिली सघंदो आहे। ऐं हर साल कोई न कोई माण्हू, इहो 200-250 माण्हू मस हूंदा आहियूं, उन्हनि जी मानी पूरी न थींदी आहे। उहे माण्हू पंहिंजो सही तरह, केतिरा ई माण्हू रोज़ो न खोले सघंदा आहिनि, केतिरनि माण्हुनि खे रोज़े दौरान पाणी कोन मिलंदो आहे। सक़ाफ़त खाते जा प्रोग्राम ऐं माण्हू बि टोटल इहे 150-200 माण्हू। हिते 10,000 माण्हुनि जी मां तव्हांखे ॻाल्हि थो कयां त न छड़ो वेहण जो बंदोबस्तु बहितरीनु, पर उन्हनि सां कम्यूनिकेशन, उन्हनि सां राब्तो, बार बार स्टेज ते उन्हनि खे इंस्ट्रक्शन्स ॾियणु। ऐं उन कमेटी खे 10,000 माण्हुनि खे संभालण जे लाइ मुख़्तलिफ़ माण्हू रखिया विया हुया। जेके ॿाहिरियां माण्हू आया हुया उन्हनि जे गाॾियुनि जा हर क़िस्म जी हिफ़ाज़त उन्हनि जे हवाले हुई, उहे हेॾे होॾे थिड़नि ई कोन पिया। इहा वरी कमाल जी ॻाल्हि आहे। ऐं केतिरा ई माण्हू जेको आहे सो गाॾियुनि में पंहिंजूं चाबियूं विसारे आया, जेके वरी उहे चाबियूं कढी उन्हनि छोकिरनि गाॾी खे लॉक करे वरी स्टेज ते पहुचायूं। ऐं वरी उनजा नंबर वग़ैरह, प्लेट वग़ैरह, हिन नंबरनि जूं चाबियूं असां वटि पयूं, तव्हांजूं पयूं, ऐं उहे जंहिंजूं बि आहिनि त उहे असांखे अची स्टेज ते वठी वञनि ऐं चाबियूं कोई बि गाॾी में न छॾे। एॾो सारो अरेंज करणो कोई मुंहिंजी ज़िंदगीअ में त ॾाढो ॾुखियो, अहिड़ो कोई वाक़ियो कोन थो नज़र अचे वेझड़ में जो मां यादि कयां ऐं तव्हांखे ॿुधायां त साईं हिते अहिड़ो प्रोग्राम ॾिठो हुयो। सो इहे जसुलहणे मोहतरम डॉक्टर लखमीर पालारी साहब। ऐं असुल में मूंखे दावत जेका ॾिनी हुई उहा ॾिनी हुई मोहम्मद जावेद जमारी, जेको मुंहिंजो एलिमेंट्री कॉलेज में ठटे में स्टूडेंट आहे। उन सां वेझड़ मुलाक़ात थी आहे। उहो न्यू स्टूडेंट आहे, नई दाख़िला वरिती अथई, पर कचहरी दौरान वरी होटल ते जो लेट थी वई, ही थोरो लेट पहुतो हुयो 3 बजे धारा। मां बि नाश्तो न कयो, होटल ते वेही कचहरी कईसीं। मां चयो यार मां नाश्तो न कयो आहे, हले चांहि पीऊं सां गॾिजी त हलूं वञा पियो। वरी पोइ मूं सां गॾिजी हलियो, होटल ते वेठो ऐं गॾिजी पोइ हुते चांहि बि पीतीसीं ऐं थोरी घणी मानी बि खाधीसीं। त उहो जावेद जमारी मूं ॾे इन दावतनामो मोकिलियो हुयो। ऐं
शाह मोहम्मद चांग जो नंबर मोकिलियईं त हिन सां राब्ते में रहो। शाह मोहम्मद चांग बि मुंहिंजे लाइ नओं माण्हू हुयो ऐं डॉक्टर लखमीर पलारीअ जे नाले खां त मां वाक़ुफ़ु हुयुसि, पर मुलाक़ात कोन हुई। ऐं इहे ॿई नाला हुया नवां, पर जॾहिं मां जेको आहे शाह मोहम्मद चांग खे फ़ोन कयो त हुन चयो त तसली कयो, जेकॾहिं लेट बि थी वई तव्हांखे गाॾी काई नथी मिले। छो त मां हितां गाॾी जी अरेंज कयुमि, गाॾी मूंखे कोन पई मिले ऐं 3000 खां घटि कोई हले कोन पियो, हालांकि हुई 45 किलोमीटर बि कोन। बहरहाल मां खे वरी सिधो सो शाह मोहम्मद गाइड कयो त साईं तव्हां ठटे वारी जेके बि बसियूं अचनि थियूं उते तव्हां उनजे रस्ते तव्हां अची सघो था। पोइ मां हितां बिस ऐं वञी करे जेको आहे झिरकनि में वञी मां जेको आहे सो लथुसि ऐं झिरकनि खां पोइ वरी ॿी बस जेको आहे बेगन कयमि, जेका मूंखे वञी हुते उन्हनि जे मेन रोड ते वञी साम्हूं लाथो। पोइ साम्हूं फ़ासिले ते वञी मां हुन प्रोग्राम खे अटेंड कयो ऐं मां आख़िर में वरी बि इन्हनि दोस्तनि खे शाबाश ॾींदुसि। उन खां पोइ शाह मोहम्मद चांग असांखे राति जे वक़्तु न छॾियो ऐं मूं चयो त पिंडाल में बि आराम करण जी जॻह आहे, तव्हांजी तकलीफ़ न महसूसु न कयो त मां सुबुह जो वरी तो 7 बजे निकिरी वेंदुमि। त हुन चयो त साईं कोन थींदो ऐं तव्हां मुंहिंजी जॻह ते हलो। पोइ कुझु दोस्त हैदराबाद जा हुया, कुझु जेको आहे सो ॿिनि इलाइक़नि जा हुया, कराची जा। उन्हनि सां गॾिजी गाॾियुनि ते निकितासीं ऐं शाम जो चांग वटि हुते रहियासीं, राति कचहरी कईसीं दोस्तनि सां ऐं सुबुह जो इहो तक़रीबन नाश्तो वाश्ते खां सवाइ हुन छॾियो कोन। तड़प लेल वग़ैरह कराईं हेॾे झंग जे इलाइक़नि में जिते हुनजो ज़ाती हिकिड़ो वॾो सुठो ओताक ऐं पंहिंजो घरड़ो हुयुसि। सो मूंखे त हिकु यादगार ज़िंदगी जो इहो इवेंट लॻो। मां थोराइतो आहियां शाह मोहम्मद चांग साहिब जो ऐं डॉक्टर लखमीर पलारी सां वरी मुलाक़ात थी। जे एॾे प्रोग्राम कराइण ते मां त हुनखे ट्रिब्यूट ॾेई सघां थो ऐं वधि में वधि हिकिड़ो जो लखमीर जे लाइ सलाम पेश करे सघां थो त लखमीर पलारी जेको आहे एॾो वॾो जंग में प्रोग्राम डॉक्टर करायो ऐं सिंध में अहिड़ा माण्हू ॼमनि त जेके सिंधी माण्हुनि जे लाइ शऊर रखनि ऐं हिकु जाइ ते इकठो कनि ऐं उन्हनि जी ख़िदमत बि कनि ऐं उन्हनि ताईं पंहिंजो पैगाम बि पहुचाइनि। त डॉक्टर लखमीर तमामु घणो सुठो पैगाम दोस्तनि ताईं पहुचायो ऐं ख़ासि करे उन में सिंध जी मोहबत, सिंध जे अमड़ जी मोहबत जे हवाले सां तमामु घणो हुन ॻाल्हायो ऐं बिल्कुलु मस्बत कंहिं बि क़िस्म जो कोई ओवर एक्टिंग या ओवर क़िस्म जा जुमिला या हरूभरू बि ॾाढ ॾुश 10,000 माण्हुनि जो हिकिड़ो ई हीरो हुते मूंखे नज़र आयो ऐं उहो जेको आहे सो डॉक्टर लखमीर पलारी हुयो 10,000 में। त इहो हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, पर उनजे बावजूद बि हुन हर शइ पंहिंजे तरीक़े सां उते जेको आहे माण्हुनि सां पेश आयो, बहितरीनु तरीक़े सां हुन पंहिंजी तकीर कई ऐं ॿिया बि खोड़ सारा उते दोस्त मूंखे नवां मिलिया ऐं जिन जूं यादगिरियूं फ़ोन वग़ैरह मूं वरिता दोस्तनि खां। उन में बशीर उढे जो जेको हिन वक़्तु हैदराबाद रेडियो पाकिस्तान ते कमु पियो करे ऐं ॾाढो ज़बरदस्त हुन स्टेज ते पंहिंजा फ़राइज़ सरअंजाम ॾिना। मां सम्झां थो मुंहिंजी ज़िंदगीअ में हिकिड़ो बहितरीनु स्टेज खे संभालींदड़ नौजवान हुयो बशीर उढे जो। हिकिड़ो सुठो शाइरु आहे, पर हिन सुठनि शाइरनि खे असां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ॿुधो आहे, पर हुन सां मुलाक़ात पहिरीं थी। ॾाढो भलो ओड़ो इंसानु ऐं मिलणो जुलणो ऐं हुनखे बि दरअसल निकिरणो हुयो जल्दी। पोइ शायदि मुंहिंजे ख़्याल 2 बजे खां पोइ 3 बजे जे क़रीब हू हुतां निकिरी वियो पिंडाल मां ऐं असां पोइ आख़िर ताईं वेठा रहियासीं, तक़रीबन माना 4 थी विया 4:30। बहरहाल ॾाढो मुंहिंजी ज़िंदगीअ जो हिकिड़ो ज़बरदस्त प्रोग्राम हुयो ऐं जस लहणनि सभु दोस्त जंहिं स्टेज खे संभालियो उहे बि जस लहणनि ऐं जिन जेको आहे हिन प्रोग्राम खे ऑर्गेनाइज़ कयो लखमीर साहिबु डॉक्टर, उन खे बि जस लहणे ऐं शाह मोहम्मद चांग साहिब जी बि महिरबानी हुई जिन दोस्तनि खे जेको आहे न छड़ो पंहिंजी जॻह में रहाइश ॾिनी, पर उन्हनि जे खाधा पीता पाणी सुबुह जो उन्हनि जो तड़ वग़ैरह फुलियल जा बंदोबस्त इहे सभु जेको आहे शाह मोहम्मद चांग कया। ऐं असां वटि हिकिड़ो ॿियो बि नौजवान हुयो फैसल रज़ा पलारी, इहो बि FM रेडियो ते कमु कंदो आहे, उन बि सुठी सरअंजाम ॾिना पंहिंजा
या हिन जा प्रोग्राम खे हलाइण जा स्टेज सेक्रेटरी अफरायत जा सरंजाम न हिकिड़ी जंग में ॼण हिकिड़ो वॾो मेलो मां ॾिठो ज़िंदगी में पहिरियों दफ़ो। सो कोहिस्तान जो मूं पहिरियों दफ़ो इहो शेयर कयो हुयो, इन जे करे चयुमि त दोस्तनि ताईं शयूं पहुचायां। ऐं जेके उहे मूवियूं मूं रिकॉर्ड कयूं उहे सभु जो सभु तव्हांखे मुंहिंजे SBT TV चैनल ते मिली वेंदियूं। बसि तव्हांजो अमजद दुरानी दुआनि में यादि रखंदा कयो। अस्सलाम वालेकुम।